तुझा गुनाह घणा नाहिन, अल्लाह जी रहमत कुशा दिया। तो असांजा गुनाह घणा नाहिन, अल्लाह जी रहमत कुशा दिया। खुदा जी रहमत रहमत खुदा बहाना में जोयत, अल्लाह जी रहमत बहानो गोली दिया। पर कदे कदे वरी बहानो ठाहे बि पाण ॾींदी आहे। तोखे त बहानो ठाहे बि पाण ॾिनो। महबूब जे बचड़न जी महफिल तुझे गोठ कौड़ो खान चांडे में थी रही है। अज चंद लम्हात रुगी वेह महफिल में वेठो हई, महफिल में वेह जिते भी न त वेठो हई रुगी दिल जे हुजूर सां वेह। ॾिस त अज तुझी दिल मदीनो कीअं थी थे। याद रख मुसलमान, एकड़ो शराबी शख्स हुयो। केर हुयो? गला गला केर हुयो? तकरीर पो बिज पो छटबो, पहिरी जमीन के ठाहेबो। सुठे हारी जो हो कम्मा, पहिरी जमीन ठाहे पो बिजो छिलाए। दोस्त शराबी शख्स हुयो, डाडो शराब पियंदो हुयो, नौजवान हुयो, जिंदगी विञाए छडी पांजी शराब में। इए गली में किथे गोठ को बाहर नशे जे हालत में पयो हो। गोठ जा छोकरा आया, को चूड़ी हणे से, को चमाट हणे से, को लत हणे से। ॾिठो त शराबी नशे में पियो आ। हज़रत जुनैद बगदादी अची वयो। केर अची वयो? हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह तआला अलैहि चवया। संदन जे हथ में सनड़ी लठ मुबारक जेके सिंधी में चहबुक चऊं उहो हुयो। जिए जो आया त ॾिठो त एक नौजवान बेहोश पयो आ। ऐं शहर जा गोठ जा छोकरा उनखे भितर हणन, चूंडियूं हणन। हकल ॾिनो, खबरदार थियो, परे थियो। तहां हिनखे निधन को समझो आ, तहां हिनखे लावारिस समझो आ, परे थियो। ही असां जो आ, असां जो अची वया हूं। जुनैद बगदादी हिकड़े शराबी ला ऐलान करे छडियो। सब मानू भजी वया। हो जडे भजी वया, खबर थी जुनैद बगदादी छा कयो। ओ मौलाना साहब, ओ मौलवी साहब, ओ इल्म ते बावर करण वारा, ओ आवाज ते बावर करण वारा, ओ पंहिंजे नाले ते बावर करण वारा, इहो बावर छडे दे। मिट्टी ही मिट्टी में हलियो वेंदे। अल्लाह वारन जो तरीक़ो केडो न मोहब्बत ऐं प्यार वारो वा। जुनैद बगदादी रहमतुल्लाह तआला अलैहि जड़ो जवान आयो। एक शराबी ला तो चवे परे थी वञो। तहां समझो था त ही निधन को आ, निधन को नाहे। तहां समझो था लावारिस आ, लावारिस नाहे। असां हिन जा वारिस हूं। गोठ जा छोकरा भजी विया, डुकी विया। मुंहिंजा दोस्त अजीज, जुनैद बगदादी खबर थो छा कयो। जेका न संदन जी चादर मुबारक ही, उन सां हुन जे मुंह के साफ करण शुरू कयो। छा सा साफ कयो? जवाब दियो। शराबी शख्स उन जे मुंह में शराब जी बूई हुंदी या कान हुंदी? जवाब दे। शराब जी बूई अचे रही आ, बेहोशी जे आलम में आ। उन जे चेहरे के साफ था कन, उन जे चेहरे के साफ करे। अज जुनैद बगदादी रहमतुल्लाह तआला अलैहि हथ में सुहणो पाक पानी खणी अचे, उन जे मुंह के छंडा था हणन। जेडी मल उन नौजवान के होश आयो, वरी उन जे मुंह के साफ था कन। ओ कौड़े खान चांडे में वेहण वारा, अज गौर सां गाल बुध। जिए उन नौजवान अखियों खोलियूं, हजरत जुनैद बगदादी अर्श दे निहारे हथड़ा खई चे ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा मौला। जुनैद बगदादी त हिन जो नकुली वारिस आ, असली वारिस तो रब जी ज़ात आ। तो हिनखे पैदा कयो आ, ही तुंहिंजो बानो आ। ओ मुंहिंजा मौला, मुंहिंजो वस त बस एतिरो हुयो जो हिन जे मुंह के साफ करे छडियम। मुंहिंजो वस त एतिरो हुयो हिन जे चपन के साफ करे छडियम। मुंहिंजो वस त एतिरो हुयो नंढड़न ॿारन के भजाए छडियम। मुंहिंजा मौला, तू त ताकतवर हई। अज पंहिंजे महबूब जे सदके हिन जो मुंह साफ कयो आ। हिन जे दिल के मौला तू साफ करे छड। बस देर एतरी थी आ, निगाहे वली में ये तस्वीर देखी, बदलती करोड़ों की तकदीर देखी।
तकदीरूं बदलजी वेंदियूं हन पर काथे चो अल्लाह वारन जे अंगण ते बदलजी वेंदियूं हन उन्हनि जे निगाहे कर्म सां बदलजी वेंदियूं हन। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जुनेद सुहिणे हथड़ा खणी दुआ घुरी नौजवान खे होश अचे वियो चवे तो मुंहिंजा साईं बस मूंखे इजाज़त ॾियो त मां घर वञी कपड़ काॾे वियो नशो शराब जो नशो नकुली हो यार राज़ी थियो असली इश्क जो नशो चढ़ी वियो। शराब जो नशो नकली हुयो जेको मिंटन में लही वयो खटी शे खाइण सां लही वेंदो आ धक लगो लही वेंदो आ पर जेको इश्क जो नशो होंदो आ जेको प्यार जो नशो होंदो आ जेको खुदा जे मोहब्बत जो नशो होंदो आ बिलाल सुहिणो मखदूम तव्हां जे साम्हूं आ आरो खणी ब टुकड़ा करे छॾियो पर इश्क जो खुदा जे जो नशो कोन लहंदो जेको हकीकी नशो होंदो आ उन्हें के दुनिया जी परवाह कान होंदी आ। मुंहिंजा दोस्त नौजवान घर वयो जुनेद बगदादी हलियो वयो जॾहिं कुछ टाइम खां पोइ मोटी वरी उन रस्ते खां कंहिं मस्जिद में जो जुनेद सुहिणो ॾिसे त हो नौजवान मस्जिद जे कुंडुनि में रोई भी रहियो आ सजदा बि करे रहियो आ पंहिंजे सुहारीअ सां मस्जिद खे साफ़ भी करे रहियो आ। काॾे वयो शराब काॾे वया नशा काॾे वया गुनाह जॾहिं न मुंहिंजो सुहिणो राज़ी थींदो आ जॾहिं न मुंहिंजो सुहिणो राज़ी थींदो आ त पोइ नंढड़ो बहानो रुगी दरकार हूंदो आ। ओ ॻोठ कौड़ो खान चांडियो वारा अॼु रब तोखे बहानो ॾिनो आ 40 साल गुनाहनि में गुज़रिया थई या 50 साल गुनाहनि में गुज़रिया थई 80 साल गुनाहनि में गुज़रिया थई या 20 सालनि जो नौजवान हई यादि रखी छॾ तौबह करण अॼु तुंहिंजो कम आ बख़्शण मुंहिंजे करीम रब जो कम आ। पर इहा भी याद रख तौबह जी ताकत न की तुंहिंजो वस थई न की मुंहिंजो वस तौबह जी तौफीक भी जेके मुंहिंजो रब अता फरमाए। हिक दफ़े मदीने जे ताजदार कहे अदा थोड़ो त ॻाल्हायो इंशाअल्लाह ताला तव्हां खे ॻाल्हाईंदुमि सिंधी सादड़ी सिंधी प्यार जी ॿोली सजण साईं जो ग़ुलाम ॻाल्हाईंदो ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो उहो रहमत में वारो समुंड जलाल में अची वयो पाण ऐलान फरमायूं त जेको शख्स सिजल थे नमाज खां बाद ऐं इशा जे नमाज जे विच में खुलूस नियत सां रब जे दरबार में रोई ऐं बरकातूं नफिल न तौबह सच्चीअ जो पढ़ंदो त अल्लाह उन जा अॻियां गुनाह मुआफ़ करे छॾींदो। केॾो सस्तो सौदो हिकिड़ो मुनाफ़िक उन टाइम ते गुज़रे पियो केर ॻाल्हायो केर मुनाफ़िक कंहिंखे चइबो आहे जेको ज़ाहिरी मुस्लमान हुजे कलमो पढ़े जीअं करबला जे मैदान में यज़ीदी मुनाफ़िक हुया कलमो पढ़े लेकिन अंतर में ॿियाई हुजे उनखे चइबो आहे मुनाफ़िक काफ़र उनखे चइबो आहे जेको कलमो न पढ़े मुस्लमान उनखे चइबो आहे जेको ज़ुबान ऐं दिलि सां कलमो पढ़े मुनाफ़िक उनखे जेको ज़ुबान सां पढ़े दिलि सां न पढ़े मुनाफ़िक हुयो पर इहा ख़बर हुयसि त आहियां मुनाफ़िक ज़रूर पर मदीने जो साईं जेको फरमाईंदो आहे उहो कुन फयकून हूंदो आहे। उन जे कन ते आवाज़ पियो त मदीने जे साईं फरमाए छॾियो त जेको शख्स बाद नमाज मग़रिब इशा जे अज़ान खां पहिरियों अल्लाह जे दरबार में रोई सच्ची दिल सां पंहिंजे गुनाहनि जी तौबह करण जे नियत सां रुगी बरकातूं नफिल पढ़ंदो मुंहिंजो अल्लाह उन जा अॻियां गुनाह मुआफ़ करे छॾींदो। उन मुनाफ़िक बुधो दिल में पक्को पह कयई सजी जिंदगी मुनाफ़िकत कई थम महबूब जो फरमान सच्चा अज रात सिजल थे जे नमाज खां पो रोई नफिल पढ़ी अल्लाह खां अॻियों दफ्तर त साफ़ कराया हा मुंहिंजा दोस्त हे दिल में इरादो करे रहियो आ दिल जो मालिक ॾिसी रहियो आ
बुद्धि रहियो आ याद रख जा जीअं सिजल थे जी नमाज खां बाद हे नफिल पढ़ण जो इरादो थो करे मिर्गी पइजी वई सो महीने जे आवाज ताईं तड़पंदो रहियो नफिल जो टाइम नसीब न थियो इरादो कई सजी जिंदगी इरादा कंदो रहियो मगर अल्लाह जे ज़ात उनके उहो नफिल नसीब न कयो छो न कयो जो मुझे महबूब मुस्तफा जी पर पुठ गिला कंदो हुयो छा कंदो हो महबूब जी गिला कंदो हुयो मकसद गाल जो कहिड़ो आ तौबह जो दरड़ो रब खोले छॾियो आ पर तौबह जी तौफीक जंहिंखे चाहींदो आ उनखे ॾींदो आ सोच जा मता दिल चवई त जे पहिरी जी नमाज भला को नथो पढ़ा शाम पढ़ंदुस न न अगर दिल में इहो ख्याल अचई त यकदम दिल में ख्याल कजा त जिंदगी ते भरवसो नाहे मता मुजो रब अञा राज़ी को न थियो आ जंहिंजे करे पंहिंजे घर में अचण नथो ॾे झट में तौबह करे ज़ोर ये हलियो वञ जा अल्लाह जे घर में छो त जॾहिं तूं रब जे घर में पहुते त मुझो अल्लाह चवंदे मुझे अंगण ते आयो आ लिखो खत्म जेको अंगण ते हली ईंदो आ जवाब ॾे जेको अंगण ते हली ईंदो आ लतीफ सरकार छा थो चवे थो पाए पांदु गिचीअ में अंगण जे बि अचन अवगुण ऐब उघाड़ियूं ढकण थी ढकजन तोड़े लख हुजन तबे माफियूं ॾिजन में धिरा अल्लाह जे महबूब जो आशिक थो चवे त तुझे अंगण ते जेको हली अचे भले 100 ॾोह खणी अचे माफ़ कर केर थो चवे चो अल्लाह जो वली छा चवंदो आ चो जेको रसूलुल्लाह फरमाईंदो आ रसूलुल्लाह छा चवंदो आ चो जेको मुंहिंजो रब करीम फरमाईंदो आ पो जॾहिं तोखे ऐं मूंखे अल्लाह जो वली दर्स थो ॾे त तुंहिंजे अंगण ते जेको अचे उनखे मुआफ़ करे छॾे पो जेकॾहिं तूं ऐं असां मस्जिद कंहिंजो अंगण आहे जवाब ॾे गाला गाला कंहिंजो घर आ अल्लाह जो पो जेकॾहिं तूं ऐं असां अल्लाह जे घर में हली करे ऐं गिचीअ में ॻारो पाए ऐं कंध निवाए चवंदासीं मौला ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए जिल्लत में हैं मौला बेशक गुनहगार हां जानी हां शराबी हां चोर हां धाड़ेल हां ॾाढो हां जुल्म कया थम जहिड़ो हां तहिड़ो पर मौला आहियां तुझो अज तुझे दरे ते आयो हां पंहिंजे महबूब जे सदके माफ़ी ॾे ॾिस त मुंहिंजो रब कीअं थो तोखे माफ़ करे पढ़ी ॿुधाई रब जो क़ुरान पढ़ी ॿुधाई ओ ॻोठ कौड़ो खान चांडियो वारा मता चई त सजण साईं जो फ़कीर पंहिंजे तरफ़ा ॻाल्हि करे वियो रब जो क़ुरान थो ॿुधाई ही इनाम काइनात में कंहिंखे न मिलियो आहे अगर मिलियो आहे त मदीने वारे घोट जे उम्मत खे मिलियो आहे अल्लाह जो सुनो कुरान बुध मुझे सुने करीम रब पांजे मिठड़े कुरान करीम में फरमायो कुल ओ मुझा मुस्तफा ऐलान कर ओ मुझा महबूब ऐलान कर मुझा अल्लाह से कहिड़ो ऐलान कया या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम कुरान सच्चो आ जवाब दे शक जी गुंजाश नाहे इहा ई ॻाल्हि आहे हिकिड़ो अक़ीदो आहे मुल्ले जो हिकिड़ो अक़ीदो आहे आशिक जो
आशिक हुजण ला पढ़ियल या अण पढ़ियल जरूरी ना है। याद रखी छॾ मौलाना मां ॿिया सब भला हन आलम मौलवी सब मां पंहिंजी बा मुलड़ो हां मां पंहिंजी ॻाल्हि तो कयां। मौलाना साहब पे जुमे जे ॾींहुं तकरीर कई त जेको बि सूरत लीलाफ कुरैशन याद करे दरियाह में लहंदो दरियाह रस्तो ॾेई छॾींदो। गरीब मिस्कीन अण पढ़ियो सादड़ो हुयो दरियाह जे ओरीअ भर वेठो हो। जिंदगी जो गुज़र काठिन सां कंदो हो। दिल में ख्याल कई हिन भर काठियूं न आहिनि परे भर वॾो कोछो लॻो पियो आहे हूअं त न पियो वञी सघां। अॼु मौलवी साहब ऐलान कयो आहे रब जो क़ुरान सचो आहे। मौलवी साहब वटि लीलाफ कुरैशन याद करण शुरू वडी उम्र वारो नियत भली हुई। उन कुछ ॾींहनि में सूरह लीलाफ कुरैशन ॿुधी थव न लीलाफ कुरैश ईलाफिहिम रिहलत अश्शिता वस्सैफ फलियअबुदू रब्ब हाज़ल बैत अल्लज़ी अतअमहुम मिन जूइन व आमनहुम मिन खौफ। ॾिसण में त नंढी आहे पर अणपढ़े माण्हूअ लाइ वॾी आहे। अखर अखर करे यादि कयईं। ओ ॻोठ कौड़े खान वारा खुश नसीब चांडिया गौर सां ॿुध। अखर अखर यादि कयईं। छो पियो यादि करे पक हुयसि त इहा क़ुरान जी सूरत यादि कंदुसि। मौलवी साहब त चयो आहे इहा सूरत यादि करे दरियाह में खिड़ंदे दरियाह जाइ ॾींदई पर पाण खे तो चवे त मुंहिंजो अक़ीदो आहे मां त छा पर गॾह सूधो घिड़ंदुसि त दरियाह मूंखे सां गॾु गॾह खे बि जाइ ॾेई छॾींदो। यकीन कामिल मुझा हजरत पीर मिठा सही रहमतुल्लाह ताला अलैहि फरमाइंदा हा पीर मिठा बुधो थव न हक पीर मिठा तुंहिंजा तीर तिखा। कह अर्ज कयो क़िबला अकीदत जे मुतालिक छा था फरमायो। पाण फरमायो त पीर भला या वेसाह आखे वेसाह भला। पीर केॾो बि भलो हुजे पर जे मुरीद कच्चो आ त मंज़िल को न बाणींदो। पर जे पीर भले कच्चो आ पर जे मुरीद सच्चो आ त हिकड़े मंज़िल ते जरूर पहुंची वेंदी। बहराड़ीअ जो गरीब आयत आयत करे सूरतुल कुरैश याद कयईं। जॾहिं सूरत सगोरी याद कयईं ज़ाल खे चयईं अॼु मुबारक थई। चयईं छाजी? चयईं ॾुखनि जा ॾींहं विया। ज़ाल समझो शायद सोन जो टुकड़ो हथायो थस। अॼु ॾुखनि जा ॾींहं विया। कीअं विया? चई मोटी अचां पोइ ॾिसजां। कुहाड़ी बि खयईं हूअं नंढो रसो अॼु वॾो रसो खयईं। गॾहड़ीअ खे तैयार करे मुंहिंजा दोस्त मथों बीही दादुले दरियाह जे मथों बीहंदो आहे। मथों बीही करे अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमान रहीम करे सूरतुल कुरैश पढ़ी हथ सां इशारो ॾेई चवे थो दादुला रस्तो ॾे त मां हुन पासे वञा। देर चवण जी अल्लाह जे क़ुरान जे ताकत जो अंदाज़ो केर भी नथो लॻाए सघे सवाइ मदीने वारे ताजदार। उन फकीर पढ़ी इशारो कयो हेॾों जो दरिया हेॾे बीठो आ हेॾों जो हेॾे बीठो आ। काठीअरो गॾह सूधो दरिया में हो हलंदो थो वञे पानी पुठियां वरंदो थो वञे। मिंटन में काठियूं ढेर हुयूं। गॾहड़ी तैयार करे वरी सूरत पढ़ी फूक पियो ॾे वरी दरिया हेॾे होॾे। हिकड़ी गॾह बि काठिन जी न करण वारो अॼु पंज पंज गॾहियूं काठिन जूं खणी मार्केट में पियो वञे। शाम जो जॾहिं कंजू खणी आयो ज़ाल चयसि किथां आंदा अथई? चई मूं जो तोखे चयो त ॾुखनि जा ॾींहं विया। चई ॾुखनि जा ॾींहं त विया पर एतिरो त ॿुधा हे खज़ानो मिलियो किथां थई? चए थो रब जे क़ुरान मां।
काथों मिलियो रब जे अल्लाह जे सुने कुरान करीम मायो खजानो मिलियो जेडी मल घर में खुशहाली थी वई दाल पचाइण वारे जे घर में जदे पल्लो आंदई पहिरो दफो छा चांदई गाला गाला पल्लो नालो आ डाढो भलो पलड़ो वणे तैयार करे ज़ाल खे चई अज को हलवड़ो भी तैयार कर सीरो भी तैयार कर सयूं भी तैयार कर तव्हां जो बात पानी नथे तव्हां जी गाल नथो कया उन बेचारे काठियर घर वारी खे चयो तैयार कर अज ये सजी दावत उस्ताद मौलवी साहब के खाराइणी कंहिंखे खाराइणी छो त जी उन्हनि खे जन जी सेखारियो जे ओहो हीअ सूरत न ॿुधाए हां त मूंखे कहिड़ी ख़बर ओ ॻोठ कवड़ो खान चांडियो वारा अॼु दिल जी दरड़ीअ खे खोले ही सजण साईं जे ग़ुलाम जी गुफ़्तगू गौर सां ॿुधजा जेॾी महिल मौलाना जे घर में ग़रीब जे घरों 5-8 ताम विया त जेका मौलाना जी मोहतरमा वेठी निहारे चवे थी दे त खबर धाड़ो हयो तो जा ची नसाइण धाड़ो को न हयो ची तुझो मुड़स त काठियरा ची कोई शक ना है ची पो ही पल्ला ही हलवा हे सयूं हे सीरा हे सब किथों आया ची अल्लाह मेहरबानी कया मदीने वाले घोट जे सदके मगर तुझे मुड़स साईं मौलवी साहब अलाए केड़ो वजीफो मुझे मुड़स के दस्यो बस पढ़ी रुगी इशारो थो दे दरिया हो रस्तो थो दे गदह सुदो 10 दफा हमें अचे ऐं वञे थो पयो तवज्जह कजा ओ कुरान करीम ते यकीन घट रखण वारा चयो मई न त कुरान सागियो आई सच्चो आ पर गाल सजी यकीन जी आ मौलवी साहब जे माईअ चयो अज त अचण दीस पाण हुन माइनर शाख में बोते टुबियूं खाइंदो उन जा वरी शागिर्द तंदा दरिया गदहन सुधो टपंदा अज अचण दे मौलाना साहब आयो चे मौलाना गाल बुध अज मानी पो कचहरी पो जवाब दे मुखे ची केड़ो चे सुभाणे तोखे दरियाह में घिड़ी जगह करे मुखे देखारनिया ज़ाल के जी चरी थी दरियाह वरी मुखे जगह दींदो मां तारू ही कोन हां चे कुछ भी नथी बुधा तू जो शागिर्द तो गदह सुदो दरियाह मां 10 दफा अची वने तू छो न केड़ो चे ताम दिस तुझे फलाणे काठियर शागिर्द आंदा हन मौलाना जा पगर मानी तो विसरे पल्लो भलो पर हाने से दुखियो आ हां समझी वणो हाने मुजा दोस्त अजीज परेशान हाला ज़ाल अली को कडी भी रही अल्लाह शल और के जिद करण का पनाह में रखे औरतुन सा जिद न कंदा कयो याद रखो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो औरत मर्द जे पासीरी मो निकतला छा मो निकतला गाले छा मो निकतला डाडे आदम जे पासीरी मो डाडी हवा निकतला पासीरी इंसान जी हुजे या उठ जी दांत जी हुजे या गदह जी कहजी भी पासीरियूं ट्रेडियूं हुंदियूं या सिद्धियूं हुंदियूं वडड़ा वेठा बुधायो के हुंदियूं हन ट्रेडी हुंदियूं हन औरत बुनियादी तौर ते ट्रेडी हुंदी आ मदीने जे साईं फरमायो इन ट्रेडी औरत के हुजूर हथ हिय करे फरमायो औरत बुनियादी तौर ते हिय हुंदी आ जे कदे तकड़ कंदो त सिधी थी जोर दींदो झट में हिय थी त हुजूर फरमायो टुटी पवंदी पर जे ढर दींदो त आस्ते आस्ते हिय थी विंदी जदे हिय थी त पो तुजो बेड़ो गरक मुझे मदीने जे साईं फरमायो औरतुन सा सिले रहमी अख्तियार कयो आस्ते आस्ते प्यार प्यार सा उनन के समझाइंदा चो इंशाअल्लाह ताला डंडे सन सख्ती सन प्यार सा जदे हिकड़ी औरत नमाज़न थी पवंदी आ त सजो घर नूर सा आबाद थी विदो एकड़ी औरत नमाज़न थींदी अटो गोहींदी बिस्मिल्लाह मानी पचाईंदी बिस्मिल्लाह मुर्स खे दींदी बिस्मिल्लाह कपड़ा धोंदी बिस्मिल्लाह बच्चन खे दींदी बिस्मिल्लाह बुधाए त बरकत थींदी या न थींदी
पंहिंजे बचड़न खे नमाज जी ताकीद कर। वक्त थोरो आ मुंहिंजा दोस्त, मां अॻिते वधां। मौलाना जे ज़ाल अली को कॾी बीही रही जे सुबुह जो सवेल हे सुहिणो दादलो दरिया भला सिंधीअ में चवां चवेस थी त हितां कच्चे वारी पुल लिखो तोखे आमो सामो काॾे वञणो आहे सईदी मूसाणी ते, भला ईअं खणी चओ सईदी मूसाणीअ ते निकिरी वञणो आहे। हमराह अॻे ई थोरो तबियत जो सख़्तु हुयो, बुज़ुर्गनि जो नालो ॿुधी कावड़ बोहो रहंदो जो सईदी मूसाणी बुजुर्ग जो नालो ॿुधई रहंदो अॻे खां बि तप डबल थियो, पर होॾो ज़ाल जी सख़्ती आ। चवे तो फिक्र न कर सुबुह थियण ॾे। शागिर्दनि ॾे वियो राति जो, अब्बा केॾो मां तव्हां सां भलो हलियो हां। शागिर्दनि जो किथे भलो हलियो है, रमज़ान में मानी सभु घर मोकिली, असां सुकी मानी ते वरी भलो हलियो आहियूं असां। पर कम बुधा चे बियो कम कोने, ज़ाल जिद कयो आ ॾाढो त दरिया में लह, हाणे मां तारू कोन हां, तहां शागिर्द हिकड़ो कुर्ब कजो, हिकड़ो रसो चेल में ॿधंदुस। ए मौली साहब ने निहारियो, हिकड़ो रसो चेल में ॿधंदुस, हिकड़ो रसो गले में ॿधंदुस, पो मां दरिया में लहंदुस। रसा तहां पोयां छिकी बीहजो, जे कॾहिं बुॾी वञा त छिके ॿाहिर कढजो, पर जे तरी वञा त ढर ॾिजो। शागिर्दन चयो घणई बुखूं असां बि काटियूं आहिनि, लह सुबुह जो त ख़बर थी पवे। सही काथों लहंदे ची सईदी मूसाणी तो हो रहा ची। शागिर्दन चयो सही सदाई तवां बुजुर्गन जी मुखालिफत कंदा हो, अज भला सईदी मूसाणी दे खैर में था वञो। ची छोकरा जो जिद मूसा न कयो, बस ज़ाल जो जिद्दा। बहरहाल मुंहिंजा दोस्त अजीज अर्ज पे कयो मैं रसड़ा ब विझराए मोहतरमा बीठिया त मुड़स के जगह मिले त मां बि लहां। जिए जो हमरा हेठ थोड़ो लथो, हेठ वियो छोकर बाबा ख्याल कजो। हाँ सही ख्याल था कयो। वरी हेठ लथो हेतरो बाबा ख्याल कजो, साईं ख्याल था कयो। जेडी मल हेतरो लथो बाबा हाणे वञा वतो त छोकरन खणी रसन मां हथ कढियो से हाणे कोठड़ी वारा पाण ही संभालींदे। गाल करण जो मकसद छा है दोस्त, एक खिलण सा गड काबिले फिक्र गाल हा त इल्म वारो हुजण जरूरी ना है, अकीदत वारो हुजण जरूरी आ। इल्म वारो कोन खटदो आ, इश्क वारो खटी विंदो आ। होदा गरीब काठियरा मिस्कीना अण पढ़ियला जट्टा, पर हुनके कुरान करीम ते यकीन आ त सूरतुल कुरैश मौलवी चवे थो त रुगी तोखे जा जगह दींदो दरिया, पर मुझो यकीन आ त कुरान पढ़ंदुस त मुझे गदह के भी मिली वींदी। ओ मुसलमान कुरान में एतरी ताकत आहे, कुरान सच्चो आ मगर तुझो ऐं मुझो यकीन अकीदो कच्चो आ। ये हकीकत है या न? कुरान ते यकीन चो पक्को करणो आहे। यकीन कुरान करीम ते अज भी दुनिया में आलिम आहिन, इए न त सभई मौलवी इए हन। अज भी दुनिया में हज़ारे एड़ा आलिम आहिन जेके कुरान जे नूर सा खुदा उनन जे सीने के सिंगारे छाड़ियो। अज दुनिया में अज भी मौजूद आहिन। मुंहिंजा दोस्त अजीज गाल पे कयम मता विसरी वने, अज तोखे टाइम कुछ झझो दींदुस। ओ गोठ कौड़ो खान चांडियो वारा छो त असांजे दोस्त में आबिद हुसैन जी वडी तमन्ना हुई, जाहिद हुसैन चांडिये जी वडी तमन्ना, उन्हन खां वधीक उन्हन जे जीजल अमड़ जी वडी तमन्ना हुई त हिकड़ो त कुरान जो ऐं मुझे मुस्तफा जे दुरूद जो जलसो हिन गोठ कौड़ो खान चांडियो में थे। अजीज़ान मन अर्ज पे कयम त रब मुझे महबूब के चयो, ओ मुझा मुस्तफा ऐलान कर। याद आ ना? ओ मुझा महबूब ऐलान कर, कुल मुझा मुस्तफा ऐलान कर। हा मुझा मौला ऐलान तो कया कहड़ो, या इबादी अल्लज़ीन असरफू अला अनफुसिहिम। ओ मुझा महबूब जी मुझा रब मुझे बांधन खे चो। आय हाय मां तो खां तो पुछा, खुदा जे वास्ते जवाब दे। तू न चंहिंजे ला बि चमी त ही मुंहिंजो आ, ओ तोखे प्यारो होंदो या कोन होंदो? जवाब दे, तोखे प्यारो होंदो या कोन होंदो? रब कुरान में चवे त मुंहिंजा बान्हा तू प्यारो है, तॾहिं त रब तोखे पंहिंजो बान्हो चई रहियो आहे। तू अल्लाह के प्यारो आही, खुदा तो के प्यारो कोन है। जॾहिं न तो पंहिंजे रब सां प्यार कयो, वो तो के ख़बर पवंदी त खुदा मूंसां केतिरो प्यार था करे।
मुझो खुदा तो सा प्यार न करे हाँ तो तोखे सुणी सूरत छो दे। मुझो रब तो सा प्यार न करे हाँ तो तोखे मुझा दोस्त जवानी छो दे हाँ। मुझो खुदा तो सा प्यार न करे हाँ तोखे ताकत किए दे हैं। केतरा ही मंडा रब पैदा कया, केतरा ही अंधा रब पैदा कया, केतरा ही माजूर पैदा कया थे को न कया थे वो तोखे मुखे न पियो करे सके न कयई सेहत ॾिनई जवानी ॾिनई छो प्यार पियो करे इन करे त जवानी ॾिनई न। ओहो प्यार करण वारो रब मुझे महबूब मुस्तफा के फरमाई दो महबूबा जी मुझा करीम रब मुझे बांधड़न के चो असरबू अला अनफुसिहिम तवा पांजे जानन जे मथा जुल्म करे छड़िया, तवा पांजे जानन जे मथा ॾाढायूं कयूं, अल्लाह जी इबादतूं कोन कयूं थव, रुगी ॾोह गुनाह कया थव, चोरियूं कयव, ॾाढायूं कयव, परावा हक खाधव, जुल्म कया थव, पर मुझा मुस्तफा आहिन त ॾाढा ॾींगा, आहिन त कौड़े खान चांडे वारा ॾाढा ॾींगा, पर मुझा महबूब तो ते कलमो था पढ़न तू प्यारो है इहे भी प्यारा। रब्बुल कोन तो के महबूब का ऐलान तो कराए त महबूब ऐलान कर ला तक़नू मिर रहमतिल्लाह। छा पढ़ो रब जो कुरान, गला गला छा पढ़ियो रब जो कुरान। अल्लाह महबूब के फरमायो महबूब जमीन मुझे रहमत मां ना उम्मीद न थियन। इन्हनि जा गुनाह घणा न आहिनि, इन्हनि जूं ग़लतियूं घणियूं न आहिनि, मां रब जी रहमत मां रब जो करम वॾो आ। अॻिते क़ुरान त ॿुध ख़ुद पंहिंजे रहमत जो कीअं इज़हार थो करे। इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। अल्लाह जे कुरान को ऐलान बुध ओ मुझा मुस्तफा इन महबूब मुझे के ऐलान करे बुधा के डाब तहां जा गुनाहन। इन्नल्लाह बेशक मा अल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ सभनी गुनाहन के मुआफ़ करे छडींदो। हां कोर्ट में वींदे हिकड़ो केस खत्म थींदो, बे केस जिला वरी लड़नो पवंदो, ते वट वींदे फैसले ला माफी वठण आयो हां, हिंद ॾोह जी माफी थई, बाकी जो हिसाब अलग थींदो। दुनिया जे तख्ते ते हिक हिक ॾोह जो हिसाब, हिक हिक ॾोह जी माफी, मगर मुझो अल्लाह तो फरमाए रुगी हिकड़ो दफ़ो रोई करे मुखे चओ ओ मुझा मौला जहड़ो हां तहड़ो तुझो बानो हाँ, तुझे महबूब जो उम्मती हाँ, तुझे महबूब जे बचड़न हसन हुसैन सा प्यार कदो हाँ। मौला इनन जे सदके मुखे मुआफ़ कर त रब तुझा गुनाह मुआफ़ करे छडींदो आ। छा पढ़ी बुधायो अञा कुरान बुध। अल्लाह रुगी ये कोन फरमायो त मां तहां जा रुगी गुनाह माफ़ कंदुस, पर अल्लाह फरमायो इन्नहु हुवल गफूरुर रहीम। मां अल्लाह गुनाह भी माफ़ कंदो माव। सादी बोलीअ में तर्जुमो कया चोर घर में आयो, चोरीअ जो सामान खणी मथे ते रखी, मियां ज़ाहिद थी पियो, मियां आबिद चांडियो, मियां यार मोहम्मद थी पियो, पकड़े विधऊं चोर खे, बाह में हथ विधऊं, चोर चयो मुखे मुआफ़ कयो, चोर चयो मुखे मुआफ़ कयो, देर कोन कयो, चयो तोखे मुआफ़ भी कयोसी, इहो जेको सामान खयो तई इहो भी तोखे ॾिनोसी, ॿियो भी खणी वञ।
मना माफ भी कयोसी रहम भी कयोसी मुझो अल्लाह तो फरमाए तमा अल्लाह बख्शी दड़ भी आया रहम कदड़ भी आया रब चवे तो तमा तौबा कयो तमा जा गुनाह भी माफ करे छडींदुस ऐं तमा जे ज़माने जो मुश्किलातूं मुसीबतूं बि रब मां दूर करे छडींदुस। गाल समझ में अचे वई हथड़ो खणी बुधायो समझ में अचे वई मैं आबिद चांडिया थोड़ो मूवी के फेरा सभई दोस्त हथड़ो खणी गाल समझ में अचे वई खुदा गुनाह माफ करे रहियो आ सभनी जा करे रहियो आ पुछे कोन तो चवे तो तू अच त सही रब चवे तो अच त सही जेड़ो हई तेड़ो मोजो हई न रब चवे तो तू अच त सही भला रब तो चवे जे कदे मस्जिद में अचण का हया तो थई मानुन का लज थी थई अल्लाह चवे तो हिकड़े मिनट ला सोच मस्जिद में लज को न थो अची त मानू चवंदा त हेड़ो दावच मानू हेड़ो ताकतवर मानू अज बा मस्जिद में आयो आ रब चवे तो हिते 50 मानू गोठ जन का लज थो करी अल्लाह चवे तो कयामत जो मंजर याद कर जदे अरब खरब मानू दा जदे उते मां अल्लाह हिसाब वठंदो से उते तो के लज थींदी या कोन थींदी। पंजन मानू जी आडो लज सौलिया 1000 मानू जी आडो सौलिया अल्लाह चवे तो हलिया मोटिया मां अल्लाह जे दर ते मोटिया रब चवे तो रोवण तो जो कम माफी देण गाला गाला माफी देण अल्लाह जे जात जो कम जो इंशाअल्लाह ताला माफी टाइम वधंदो वींदो मां या फकीर मानू चरियो खबर तो सबनी खबर सजन साईं जो फकीर आशिक चरियो मना वेठो तो छुटो लेकिन मुझा दोस्त अजीज रात भी प्रोग्राम हन डीह भी प्रोग्राम हन दिमाग चरियो कोने को ये नाहे त घर खवांदा हूं न मुझा दोस्त अजीज पर अंदर में एकड़ो दर्द आ मुझे मुर्शिदन करीमन पंहिंजे निगाह सा जेको अंदर में दर्द जी जरी रखिया उन दर्द जे करे चवंदा हूं मन कहे अल्लाह जे मखलूक जो फायदो थी पवे मन कंहिंजे गाल समझ में अचे वने मन को हिकड़ो तौबा करे ऐं लुड़क लाड़े विझे उन जो बेड़ो पार थी विंदो असा जो बेड़ो भी पार थी विंदो। ऐ मैं यार मोहम्मद चांडिया ऐं उन जा बचड़ो तवा के मुबारक खैरातूं त सदाई पई थींदियूं हन बडड़न जे ला खैरातूं त सब को कंदो वा पियो पर अज ही रुगी खैरात नाहे अज ही रुगी खैरात नाहे हूं खैरात सिर्फ चांवरन जी थींदी आ अज जेका खैरात आ अल्लाह जे रहमत जी हली रही आ मुझे मुस्तफा करीम जे निगाहे करम जी हली रही आ मां दिसा पियो ही सवे मानू वेठा हन हर कह जे दिल में केतरी मोहब्बत मौजूद आ इहा तवा जी मोहब्बत मुखे गालहराए रही आ जे कदे तवा जो तवज्जो ऐं मोहब्बत न हुजे हां त मां एकड़े कलाक में पंहिंजे गाल के वकड़ दई मोटी जरूर हलियो वञा हां बस मां मोटा तो मौजूअ जे मथा इहे जुमला चई त मुझो खुदा जी रहमत जदे वसंदी आ त गुलन ते वसंदी आ ऐं याद कर जुमलो गुलन सा गड कंडन ते भी वसी विंदी आ ये नाहे त मौलविन ते वसंदी आ ऐं अणपढ़ियल ते कान वसंदी पीर ते वसंदी मुरीद ते न मुझा दोस्त अजीज पीर ते जदे वसंदी आ तो उन जे मुरीद ते रंग गुलाए छडींदी आ पो पीर जे सदके में जदे न गुलन ते वसंदी आ त गुलन जे खुशबू जे करे रब वरी कंडन के भी नवाजे छडींदो आ। याद रखी छडे जहड़ा आयो तेड़ा अल्लाह वारन जा गुलाम हूं बेड़ो पार कोई शक ना है सादी सिंधी में समझी छडे पालकी हुंदी आ न कणक में छा हुंदी आ पालकी हुंदी आ कणक जी जिन्स उन जे करे खराब थींदी आ ये थींदो या न उहा पालकी न अलग हुंदी केर वठंदो जवाब दे केर वठंदो कोन वठंदो पर उन गंद संद के न कणक जे ढेर में मिलाए छड़बो त व्यापारी खणी वेंदसि या न व्यापारी खणी वेंदसि चवंदा आहे इस पालकी यार पर पोब अन्न में आन हली वेंदी। याद रखी छॾ आहियूं गुनाहगार पर जेको न अल्लाह वारन जे दामन में हथ विधो अथऊं इंशाअल्लाह ताला न सजण सोणे जे सदके पीर मिठे जे सदके सोना साईं जे सदके रब बेड़ो पार करे छॾींदो।
चो इंशाअल्लाह ताला, चो इंशाअल्लाह ताला। हाने मां अचां तो पांजे मौजू ते ईसाले सवाब जिला जुमला चई छड़ियासी। अल्लाह ताला मरहुमा जी मगफरत फरमाइंदो। चो इंशाअल्लाह ताला दुआ ही दुआ करे छड़ीसी। हियर उन मौजू के नथा छेड़ियो। हाने मां तवा के इमाम आली मकाम जो जेको शहीदान करबला जो वाक़ियो आ ओ बिल्कुल अलग अंदाज में तो बुधाया। किस्सो बुधण बी शय आ, हकीकत के समझण किस्सो बुधण बी शय आ, हकीकत के समझण बी शय आ। हाने जे चओ त हकीकत बुधाया, जे चओ त किस्सो बुधाया। हाने जी तव्हां चवंदो इए कंदुम। मां दुरूद तो पढ़ा, तव्हां फैसलो करे वठो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ड्राइवर बढ़िया है। वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सीता वारा फकीर पौधा था। छा फैसलो कयो दोस्तन? किस्सो करबला जो खपे या हकीकत बुधाया? हकीकत जेके चवंदा हकीकत बुधायो हथ मथे खणो मां गणिया। हे त सभई हकीकत वारा हन। अदा होडे होडे हथड़ो खण। ऐं जेके चवंदा भला किस्सो करबला जो बुधायो ओए हथ खणो। ठीक आ, छो त किस्सो तो सजी जिंदगी बुधंदा पिया। छो न अज हकी सुभान अल्लाह। वाह वाह वाह, अल्लाह से ताके सलामत रखे। एक दफो दुरूद पढ़ त मां तोके हकीकत करबला जी बुधाया।